उस्ताद न्यूज़ सच ऐं मरकज़ी तहलकनि खां मरकज़ ताईं इलेक्शन करे पर जल्दी थी वेंदो हुयो। ऐं 14 तारीख़ ते जेको बि सिंधी जा नौजवान उस्ताद लाइ तहरीर इहो टेंट हलाईंदा असां उन्हनि जी मुकमल हिमायत करियूं था। पीटीएलएफ जे मरकज़ी सदर गुलाम रसूल महर तरफ़ां जेको 21 तारीख़ ते सिंध जी वर्किंग कमेटी जो इजलास घुरायो वियो आहे। इंशाअल्लाह उनमें मरकज़ी इलेक्शन कमीशन चूंडी वेंदी ऐं जल्दी पीटीएलएफ सिंध जी इलेक्शन कराई वेंदी। मरकज़ी सदर के ख़ासि करे अपील था करियूं त जिन बि दोस्तनि जी मेंबरशिप ख़त्म कई वई आहे उन्हनि जी बहाल कई वञे, उन्हनि खे तनज़ीम में इलेक्शन में ॾियण जो हक़ ॾिनो। उस्ताद न्यूज़ सच जेका हलाई पहिरीं असांजी कॾहिं चवंदा हुआ त फलाणी न्यूज़ आहे, फलाणे नाले सां न्यूज़ आहे। हाणे असां उस्ताद न्यूज़ सच आज़ाद न्यूज़ करे छॾी आहे। जंहिं बि उस्ताद जी ख़बर आहे असां उहा हुते रखंदासीं। इंशाअल्लाह उस्ताद न्यूज़ ते असां यूट्यूब चैनल ठाहियो आहे, उनखे बि असीं कोशिशि कंदासीं ऐं इलेक्शन मॉम जो जेको बि सिलसिलो हूंदो उहो यूट्यूब चैनल ते असां हलाईंदासीं। ऐं सभिनी दोस्तनि खे अपील आहे त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कनि, लाइक कनि, कमेंट कनि, शेयर कनि।